सखर में KFC ते हमले में मुलविस 8 जवाबदारनि खे हिरासत में वरितो वियो आहे। सोशल मीडिया वीडियोज़ जी मदद सां वधीक मुलविस जवाबदारनि जी सुञाणप जो अमल जारी आहे। SSP सखर आबिद अली बलोच पाण वाक़े वारे हंधि पहुतो, वाक़े जो तफ़सीली मुआइनो कयो। पुलिस ऑफिसरनि खे हुकुम जारी कया, जंहिं ते अमल कंदे पुलिस KFC खे चइनी पासनि खां घेरे वरितो ऐं जांच शुरू करे छॾी आहे। उन मौक़े ते SSP सखर जो चवणु हो त मुलविस शिरपसंदनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। SSP सखर आबिद बलोच जो वधीक चवणु हो त गिरफ़्तार जवाबदारनि खां वधीक जांच करे रहिया आहियूं। हमले में मुलविस समूरनि जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा जारी आहिनि। KFC ॿाहिरां पिणु पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई आहे। वाज़े रहे त सखर जे मिलिट्री रोड ते क़ाइमु फास्ट फूड सेंटर KFC ते मछर माण्हुनि राति जो एहतजाज करणु शुरू कयो त पुलिस पहुची वई, जंहिं बाद पुलिस ऐं मछर माण्हुनि विच में चकरियूं थियूं ऐं फायरिंग करे ॾिनी, जॾहिं त KFC में भञ कंदे नुक़सानु पहुचायो ऐं ॿाहिरां बीठल मोटरसाइकिलुनि खे बि बाहि ॾेई छॾी, जंहिं सबबु केतिरियूं ई मोटरसाइकिलूं सड़ी वयूं। मिलिट्री रोड जंग जो मैदान बणिजी वियो। फायरिंग जे करे माण्हुनि में भाॼ पइजी वई, जॾहिं त पुलिस केतिरनि ई माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। हिकु एहलकार समेत कुझु माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतलाउ आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची